अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो काज़ी मेहरान आहे। अॼु जे वीडियो ठाहिण जो मक़सदु को एॾो ख़ासि न आहे, पर हिकिड़ी जेकी ज़हन में मूंखे ॻाल्हि आई जंहिं ते मूंखे इहा ज़रूरत महसूसु थी त मां पंहिंजे नौजवान भाइरनि खे काफ़ी वक़्त खां जेके बि मायूस थियल माण्हू हूंदा आहिनि उन्हनि खे ईअं घणियुनि ॻाल्हियुनि खे मुंहुं ॾियणो पवंदो आहे। ख़ासि करे जेके बेरोज़गार नौजवान आहिनि उहे घणो दिलि बर्दाश्त थी कोशिशूं करणु छॾींदा आहिनि। मां सिर्फ़ु उन्हनि खे इहो चवंदुसि त माण्हू ज़मानो तव्हांखे केतिरो बि डिग्रेड करण जी कोशिशि करे, तव्हांखे डिग्रेड नाहे थियणो ऐं पंहिंजी महिनत करे मां तव्हांखे 100% हिकु यकीन सां चवां थो त जेकॾहिं तव्हां जंहिं शइ जे लाइ कोशिशि कंदा रहंदा या कोशिशि कंदा आहियो, उहो ज़ाहिरी ॻाल्हि आहे थोरो वक़्तु हुनखे लॻंदो, थोरो लॻी सघे थो, कुझु महीना लॻी सघनि था। तव्हांखे इवेंचुअली मिलंदी उहा ई शइ आहे जेको तव्हां पंहिंजे ज़हन ते सोचे सघंदा आहियो, जेको सोचींदा आहियो। तव्हांजे दिमाग़ में जेकी ॻाल्हि हूंदी आहे जंहिं बारे में तव्हां महिनत कंदा रहंदव, उनखे थोरो वक़्तु लॻंदो, थोरो न थींदे नेठि उहा तव्हां जेको पंहिंजे अंदर में जेकी कोशिशि कंदा रहंदा उहो थी वेंदो। त उन करे मां पंहिंजे नौजवान दोस्तनि खे इहो चवंदुसि त कोशिशि कंदा रहो, मायूस थियण जी ज़रूरत न आहे। थैंक यू सो मच।